नाज़रीन ते अहम ख़बर के हवाले से अवां खे आगाह कंदा हलूं। जाम शुरू खां त लम्स में एक जवाबदार जा जुज़ा नीगरी फातिमा के जुज़न सां मैच थियण जो इंकशाफ थियो आहे। अख़्तियारिन पारां फाइनल रिपोर्ट वठण खां अॻु सैंपल्स लम्स खां वापस वरता विया। ज़रियनि खां इहो मालूम थियो आहे। DNA टेस्ट में मासूम ॿारड़ी सां ज़्यादती जी तस्दीक पिण कई वई। खबर ॾींदासीं। जाम शोरो मां लम्स में एक जवाबदार जा जुज़ा नीगरी फातिमा के जुज़न सां मैच थियण जो इंकशाफ थियो आहे। इख्तियारनि पारां फाइनल रिपोर्ट वठण खां अॻु सैंपल्स लम्स खां वापस वरता विया। ज़रियनि मूजिब DNA टेस्ट में मासूम ॿारड़ी सां ज़्यादती जी तस्दीक पिण कई वई आहे। ब्रेकिंग न्यूज़ नाज़रीन एक बार ॿीहर अवां सां शेयर कंदा हलूं। लम्स में एक जवाबदार जा जुज़ा नीगरी फातिमा जुज़न सां मैच थियण जो इंकशाफ थियो आहे। अख़्तियारिन पारां फाइनल रिपोर्ट वठण खां अॻु सैंपल्स लम्स खां वापस वरता विया। DNA टेस्ट में मासूम ॿारड़ी सां ज़्यादती जी तस्दीक पिण कई वई हुई। ब्रेकिंग न्यूज़ आहे, अपडेट कंदासीं नाज़रीन। वाक़े जाम शोरो मां लम्स में एक जवाबदार जा जुज़ा नीगरी फातिमा के जुज़न सां मैच थियण जो इंकशाफ थियो आहे। इख्तियारनि पारां फाइनल रिपोर्ट वठण खां अॻु सैंपल्स लम्स खां वापस वरता विया। ज़रियनि मूजिब DNA टेस्ट में मासूम ॿारड़ी सां ज़्यादती जी तस्दीक पिण कई वई आहे। अहम ख़बर आहे नाज़रीन अवां सां शेयर कंदा हलूं। जाम शुरू खां लम्स में एक जवाबदार जा जुज़ा नीगरी फातिमा के जुज़न सां मैच थियण जो इंकशाफ थियो आहे। अख़्तियारिन पारां फाइनल रिपोर्ट वठण खां अॻु सैंपल्स लम्स खां वापस वरता विया। DNA टेस्ट में मासूम ॿारड़ी सां ज़्यादती जी तस्दीक पिण थी आहे। खबर ॾींदासीं। जाम शोरो मां लम्स में एक जवाबदार जा जुज़ा नीगरी फातिमा के जुज़न सां मैच थियण जो इंकशाफ थियो आहे। वधिक तफ़सील मालूम कंदासीं। टेलीफोन लाइन ते मौजूद आहे जाम शोरो मां धरती TV न्यूज़ जो रिपोर्टर रहीम बख्श बलोच। जी रहीम बख्श, छा अपडेट्स आहिनि? जी हाँ, बिल्कुल। कायनात फोती मासूम ॿारड़ी फातिमा फुर्ड़ जे क़त्ल केस वारे मामले में अहम अख़बराई थी आहे। लम्स लेबार्टरी जामशोर में मोकिलियल DNA जा जुज़ा एक जवाबदार सां मैच थियण जो इंकशाफ थियो आहे। अख़्तियारिन फाइनल रिपोर्ट वठण खां अॻु सैंपल लम्स लेबार्टरी खां वापस वरता विया आहिनि। ज़रियनि मूजिब लम्स जे फॉरेंसिक साइंसिस लेबार्टरी में DNA से रहीम बख्श, तव्हां जी वॾी महिरबानी अपडेट करण लाइ।